F9 न्यूज़ में दादूमा नदीम शान की रिपोर्ट आए तो गुलन जड़न मौसम ॿारनि खे पोलियो जहिड़े ख़तरनाक मर्ज़ खां सॼी उमिरि लाइ मौज़ूर थियण खां बचाइण लाइ दर वञी टीमूं कमु कनि पियूं। काछे कच्चे जे इलाइक़नि में ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियण बावजूदि अमलो फ़र्ज़ निभाए हदफ़ हासिल करे रहियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी कमिश्नर दादू मुख़्तियार अली अबरो जे ज़ेरे सदारत 15 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदड़ पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम जी अॼु 5 ॾियारे जी अॻिभराई रिपोर्ट जो जाइज़ो वठण लाइ DC ऑफिस दादू में थियल इजलास में कयो वियो। डिप्टी कमिश्नर दादू वधीक चयो त ॿारनि खे पोलियो जा पुड़ा पियारण लाइ मुक़ररु कयल हदफ़ खे जल्द मुकमल कयो वञे। जिते जिते टीमुनि खे ॾुखियाईयूं पेश अचनि पियूं निशानदेही कनि त उन्हनि सभिनी पेश ईंदड़ मसइलनि जे हल लाइ उपाउ वरिता वञनि जीअं को बि ॿार पोलियो खां न रहिजी सघे। इजलास में स्टाफ ऑफिसर डॉक्टर इशफाक हुसैन मेमून इजलास जी मुहिम बाबति पेशरफ़ ते ब्रीफिंग ॾिनी।